साईं कादरी साहब खुश आयो वरी अॼु साईं हिते ऑर्डर वार्डर न ॾियो पंहिंजो को बि जी पाणी वाणी घुराइण या का चांहि पीअण न ॾियो माना ऑर्डर न ॾियो उहो माना ख़र्चु न कयो सफ़ा पंहिंजो अचो था वियो था हिकिड़ी टेबल ते वरी पोइ हिक खे ॾिसो था हेॾां होॾां ॾिसो था को वाक़ुफ़ु त नथो अचे जीअं को वाक़ुफ़ु रहे अरे अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहे कुझु अरे चेहरे ते हलिया माना हा यार मां 10 किलो ऑर्डर ॾिनो आहे न अचो असां सां वेही अची मानी खा पोइ उन सां वञी वेही मानी खाओ पोइ कचहरी कयो वरी पोइ ड्रा आणी वरी पोइ वेलो टारे निकिता हलिया वञो पंहिंजो न माना माना अॼु तव्हां मानी खाईंदो सिधी ॻाल्हि कयो त न अचां न तव्हांजी टेबल ते अॼु इन करे न अचिजांइ जो अॼु असां पाण माण्हू घणा आहियूं पैसा थोरा बग़ैर उन ॾींहुं तव्हां सां खाधे महिमाननि खां फ़ोन करे पुछो मां 2-3 गिरा आहियां बसि पोइ मूंखे न खाइणी पवंदी जे तूं 2 गिरा हणंदे त घणो तुंहिंजे 2 गिरनि जी मूंखे ख़बर आहे न उन ॾींहुं तोर पंहिंजो मसा थिया पंहिंजा हवालनि चई चाक न हो तबियत सही न हुअसि असां पुछियोसीं मानी चई चाक न आहियां बसि छॾेसि मानीअ खे इहो पोइ बि चई जेका तए त लहे बि खाईंदो वञे उहो त 8-9 मानियूं खाधियूं अथई नेठि हुन चयो बाबा जॾहिं हे त चाक न आहे जे ख़ुशि हुजे असां ॾे न ईंदो करे उन तोखे मना करे छॾियो न अॼु त मां थोरो रिफ्रेशमेंट कई आहे ऐं उन ॾींहुं मां यकीन कर उन ॾींहुं मूंखे बुख ई इलाही मां मञा थो उन ॾींहुं मूंखे ग़लती थी वॾो कई बा तव्हां जेको बकरारी जंग मां खाई हो सॼी तूं घणो कुझु खाई आहे न मां उन ॾींहुं मूंखे बुख ई इलाही तूं घणो कुझु खाई हाणे ॻाल्हि ॿुध न थींदी ॿुधो कादरी साहब इलाही टाइम थी वियो आहे अला 2-3 कलाक थी विया न को न मिलियो आहे वाक़फ़ अॼु न इलाही टाइम थी वियो आहे मानी न अॼु न अला ॿुधो चांहि बि न लहणी छा असां पाण 6 ॼणा आहियूं कोप हिकिड़ो घुरायो आहे 6 एक्स्ट्रा आहिनि हा एक्स्ट्रा अथई त खणी अच सतूं हिकिड़ो एक्स्ट्रा न एक्स्ट्रा कोन्हे उहो कोन्हे भला ॿुध हलंदी आंगुर माना लुबींदे मिड़ई महिरबानी कयो यार इलाही टाइम थी वियो आहे अच लुब चांहि हलिया ईअं कर को यार